इस्लामाबाद हाई कोर्ट जस्टिस बाबर सत्तार जी अमेरिकी शहरियत ते सोशल मीडिया मुहिम जी तरदीद कंदे चयो आहे त जस्टिस बाबर सत्तार वटि पाकिस्तान खां अलावा कंहिं ॿिए मुल्क जी शहरियत न आहे। जस्टिस बाबर सत्तार के ख़िलाफ़ बेबुनियाद सोशल मीडिया मुहिम ते इस्लामाबाद हाई कोर्ट पधिराई जारी कई आहे। जारी कयल पधिराई मूजिब जस्टिस बाबर सत्तार जी जज बणजण खां पोइ उन जे ॿारनि पाकिस्तान में रिहाइश इख्तियार कई। जस्टिस बाबर सत्तार जी ग्रीन कार्ड जी उन वक्त जी चीफ जस्टिस के ख़बर हुई। जस्टिस बाबर सत्तार जी वालदा 1992 खां स्कूल हलाए रही आहे, जेका जस्टिस बाबर सत्तार जी लीगल फर्म स्कूल जे लीगल एडवाइज़र हुई ऐं फीस वसूल कई। जस्टिस बाबर सत्तार पाकिस्तान ऐं अमेरिका में मिल्कियत टैक्स रिटर्न में ज़ाहिर करे रखी आहे। जस्टिस बाबर सत्तार के अमेरिका जो मुस्तकिल रिहाइशी जो कार्ड मिलियो हो, पर 2005 में अमेरिकी नौकरी छॾे उहो पाकिस्तान आयो, तॾहिं खां मुल्क में ही कमु करे रहियो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।